सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल SindhTVHD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो। मूं तव्हांखे चयो हो न जेकॾहिं तव्हांखे ज़िंदा रहणो आहे तॾहिं मूंसां ऐं बावल खे मरणो पवंदो। बाक़ी जेसिताईं मूंसां ऐं बावल ज़िंदा आहिनि न त तव्हांजो ज़िंदा रहणु मुश्किल थो लॻे। मञा थो मूं मीर खे धमकी ॾिनी ऐं कावड़ में ॾिनी हम, पर मूं मूमल खे अगवा करण जो ख्वाब में कोन सोचो। मूसा वीर वॾो मुनाफ़िक़ आहे दरिया खान। हू असां सां हर चकर मल हणंदो आयो आहे, जुठूं कयूं अथई। यार जे तव्हां हुनखे माफ़ कयो त भली कयो, पर मां हुनखे कतई माफ़ न कंदुसि। हाणे कंहिंखे बि माफ़ कोन कर, तूं बेफ़िक्र थी। इहा FIR कंहिंजे मथां दाख़िल कजे? मूसा बावल ऐं दरिया खान मथां केसनि मथां केसनि जा अंपार आणे छॾी। जेसिताईं तव्हां कोर्ट मां उन्हनि जे ख़िलाफ़ शूट ऑर्डर नथा वठी अचो तेसिताईं उन्हनि खे गिरफ़्तार न कजो। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल SindhTVHD ड्रामा।